प्रोग्राम टाइमलाइन सां गॾु आऊं आहियां असद मुमताज़। नाज़रीन, वफ़ाक़ी हुकूमत सिंध जे बेटनि ते शहर अॾनि लाइ बज़िद आहे। अॼु गवर्नर इमरान इस्माइल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त असां बेटनि ते शहर त हर हाल में ॾींदासूं। हाणे सिंध हुकूमत जा जेके ख़दशा आहिनि उहे ख़तमु कया वेंदा ऐं असां सिंध हुकूमत खे हिकु दफ़ो ॿीहर दावत था ॾियूं त उहे पंहिंजा ख़दशा ॿुधाए ऐं असां उन्हनि जा ख़दशा ख़तमु कंदासीं। इमरान इस्माइल इहो बि चयो त ऑर्डिनेंस में जेके शयूं नामुनासिब आहिनि उहे कढी सघजनि थियूं, नयूं शयूं जेके आहिनि उन में विझी सघजनि थियूं पियूं। हाणे ॾिसणो इहो आहे त ख़दशा सिंध हुकूमत जा ख़तमु थियणु घुरिजनि या सिंध जे आवाम जा। वफ़ाक़ी हुकूमत आख़िर छो बज़िद आहे त मुहाणनि जे बेटनि ते नवां शहर अॾिया वञनि? छा इहा नवां शहर उन सां तरक़ी थींदी या नवनि शहर अॾण सां जेके सदियुनि मां आबाद उते मुहाणा आहिनि उहे बेरोज़गार थींदा? अॼु के प्रोग्राम में हिन ते ॻाल्हाईंदासीं ऐं गॾोगॾु ॻाल्हाईंदासीं त अॼु सॼी सिंध जीअं सरापा एहतजाज आहे उहे बेटनि ते आबाद मुहाणा जेके सदियुनि खां उते आबाद आहिनि, अॼु उन्हनि फिशर फोरम जेको मुहाणनि जी तंज़ीम आहे उन्हनि अॼु उते बोट रैली कढी हुई जंहिंखे बेटनि ते वञण खां रोकियो वियो। अॼु के प्रोग्राम में हिन ते बि ॻाल्हाईंदासीं ऐं हिन वक़्तु असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे फिशर फोरम जे सरबराह मोहम्मद अली शाह साहब। मोहम्मद अली शाह साहब अस्सलाम वालेकुम। शाह साहब, गवर्नर इमरान इस्माइल जेका इहा ॻाल्हि थो करे त सिंध हुकूमत जा ख़दशा ख़तमु कंदासूं, सिविल सोसाइटी जा ख़दशा ख़तमु कंदासूं, क़ौम परस्तनि जा ख़दशा ख़तमु कंदासूं, ख़दशा आख़िर कंहिंजा ख़तमु थियणु घुरिजनि? अगरि शहर अॾण, अगरि वफ़ाक़ी हुकूमत इहो तयारु आहे हर हाल में हुनखे शहर अॾणा आहिनि त पोइ ख़दशा कंहिंजा ख़तमु थियणु घुरिजनि? ख़दशा त आहिनि लखे माइग्रनि जा। जेकर सिंध जे साहिली इलाइक़े जी ॻाल्हि कंदासीं त सिंध जे साहिली इलाइक़नि में 25 लख माहीगीर मुहाणा जेके आहिनि आबाद आहिनि ऐं उन्हनि जो 25 लख मुहाणनि जो जेको रोज़गार जो ज़रियो आहे उहो समुंड आहे। समुंड मां मच्छी मारे पंहिंजो रोज़गार हासिलु कनि था। त ऐं हिननि जा जेके मनसूबा आहिनि उहे मनसूबा सिधो समुझ जेको आहे असांखे माहीगीरनि खे मुहाणनि खे मुतासिर था कनि। इन करे हे जॾहिं ॻाल्हि कंदा आहिनि त पोइ भई सिंध हुकूमत जा ख़दशा दूरि कंदासीं या सिविल सोसाइटी हुन जा, भई असांजी ॻाल्हि ॿुधो। असीं चऊं था 25 लख मुहाणा चवनि था सिंध जा, सिंध जे साहिली इलाइक़नि जा, त भई सिंध जे सामूंडी बेटनि ते शहर अॾण सां असीं मुकमल तरीक़े सां जेको आहे बेदख़ल थी वेंदासीं। असां पंहिंजे तारीख़ी रोज़गार मां असां बेदख़ल थी वेंदासीं। असां हे बेट जेके आहिनि न, इनखे इहो बि थोरो ॾिसण जी ज़रूरत आहे, सम्झण जी ज़रूरत आहे। हे बेट को सिर्फ़ु मिटी जा ढेर थोरी आहिनि, इहो त तारीख़ी तौरु असांजो विरसो बि आहिनि असांजा। सही। हिते अवां ॾिसो जेको आहे सो बेटनि ते अव्हांखे खंडरात मिलंदा। रतोकोट जो मशहूरु खंडर आहे, जाकी बंदर उहो ॾिसो, सोखी बंदर ॾिसो, केटी बंदर ॾिसो, शाह बंदर ॾिसो। त भई इहे ख़ुदि असांजो विरसो आहिनि, असांजो कल्चर आहे। मुहाणनि 25 लख मुहाणनि जो वे ऑफ लाइफ आहे इहे बेट जेके आहिनि। ऐं बेटनि जी हिकिड़ी पंहिंजी इको सिस्टम आहे, पंहिंजी जेको आहे माहौलियात आहे। बेट जेको आहे को गैर ज़रूरी त न बीठा आहिनि हिते। चओ पिया त 25 लख जेके मुहाणा आहिनि उनजे रोज़गार जो मसइलो आहे ऐं ॿिए शहर अगरि अॾिया विया त उनजो रोज़गार ख़तमु थी थो। ॿिए पासे वफ़ाक़ी हुकूमत ख़ासि करे इमरान इस्माइल ऐं PTI जा जेके MP आहिनि, असांजे प्रोग्राम में शहज़ाद कुरैशी चयो त इहे के बेटनि उते त सिर्फ़ु गटर जो पाणी वेंदो आहे ऐं जॾहिं शहर अॾिबा त मुहाणनि जी तरक़ी थींदी, मुहाणनि खे रोज़गार मिलंदो। अवां चओ पिया रोज़गार ख़तमु थींदो, हुकूमत चवे थी त रोज़गार जेको आहे उहो मिलंदो, तरक़ी थींदी। हाणे कीअं रोज़गार बेरोज़गार मुहाणा कीअं थींदा, इन जी वज़ाहत कयो। ॾिसो, असां वटि जा इलाही मिसाल आहिनि। हीअ जेको कराची आहे, जेको हिन वक़्तु बैन अल-अक़वामी शहर आहे, रोशनी जो शहर आहे, इहा माज़ी में इहो माइग्रन जो इलाइक़ो हो, माइग्रन जो ॻोठ हो। ऐं हिन कराची जा असुलु वारस, असुलु मालिक त असीं माइग्र आहियूं, मुहाणा आहियूं। सही। अॼु जॾहिं ही कराची तरक़ी जे नाले में बैन अल-अक़वामी शहर बणिजी चुको आहे, उते असीं किथे बीठा आहियूं? बल्कि कराची जी 129 किलोमीटर जी कोस्ट लाइन आहे, उते त जेको आहे सो माइग्र बेदख़ल थिया आहिनि। ऐं DHA ॾिसो, पोर्ट कासम ॾिसो, KPT ॾिसो, हे जेके बि तरक़ी जे नाले में पंहिंजा इदारा ठहिया आहिनि। असांखे पोर्ट कासम में ॿुधायो केतिरा माइग्र उते पंहिंजो जॉब कनि था या रोज़गार हासिलु कनि था। KPT में ॾिसो, किथे KPT में जेको आहे ख़ुदि नेवी जो समुंड सां तालुक़ु आहे न। इन नेवी में मूंखे ॿुधायो को हिकिड़ो माइग्र उते नेवी जो मुलाज़िम हुजे। समुंड जे रस्तनि जे ॿियनि जी गसनि जी असांखे ख़बर आहे।
ऐं जिन माण्हुनि कॾहिं समुंड खे ॾिठो न आहे उहो नेवी में जेको आहे भर्ती था थियनि। त DHA हुजे, पोर्ट कासम हुजे, KPT हुजे, नेवी हुजे, जेके बि इदारा आहिनि इहे सभु तरक़ी नाले में ठहिया आहिनि ऐं उन तरक़ी में जेको आहे असीं कराची जा मुहाणा जेके आहियूं उहो किथे बि नज़र नथा अचूं। त हाणे बि जेकॾहिं इन्हनि ॿेटनि ते शेर अॾिबा त उन में असांजी जॻह त हूंदी कोन न। हिन वक़्तु बि असांजे पंहिंजे इब्राहिम हैदरी जी जेको औरतूं आहिनि उहो त अॼु डिफेंस जे बंगलनि में वञी जेको आहे मासी वारो कमु थी कनि। कहिड़ी जेको आहे उन्हनि खे का सुठी जॉब मिली आहे, का सुठी नौकिरी मिली आहे, या जेको आहे डिफेंस हाउसिंग अथॉरिटी में असां जेको कोटा जेको आहे मुक़ररु कयो वियो हुजे, हज़ारे हेक्टर्स मैंग्रोव जा ॿेला वॾे जेको आहे DHA हिते जेको आहे पंहिंजा बंगला पंहिंजी बिल्डिंग्स जेको आहे खड़ी कयूं आहिनि। समुंड त जेको आहे मिस्री शाह ताईं हो। मिस्री शाह खां 1986 में मिस्री शाह खां जेको आहे समुंड में मिटी उछलाईंदा, ज़मीन खे रिक्लेम करे अॼु जेको आहे इन डिंगी क्रीक जे डिंगी जज़ीरे जे वञी वेझो जेको आहे पहुता आहिनि। त हिननि अॻे बि जेको आहे अच्छा हे जिते मरीना क्लब ठहियो पियो आहे, इहे मरीना क्लब त असां माइग्रेंट जो जा फिशिंग ग्राउंड्स हुआ। असीं हिते असांजा माण्हू असांजा माइग्रेंट जेके हिते फिशिंग कंदा हुआ। गिज़री जेकी आहे इन गिज़री न आहे जो नालो, इनजो नालो घिसरी आहे। इन घिसरी त माइग्रेंट जी इलाइक़ो हो। अॼु घिसरी जा मुहाणा माइग्रेंट जेको आहे उहो DHA जा क़ैदी बणिजी चुका आहिनि। मरीना क्लब में जेको आहे वक़्त ते मच्छी मारींदा हुआ, उतां उन्हनि खे इन तरक़ी जे नाले में उतां उन्हनि खे कढी छॾियूं, बेदख़ल करे छॾियूं। हाणे जेको आहे CVU ऐं क्लिफ्टन जे इलाइक़े में समुंड में जेको आहे मच्छी मारींदा, उते बि जेको आहे उन्हनि खे रोकींदा, मना कनि था। शाह साहब, वफ़ाक़ी हुकूमत जो इहो नैरेटिव रहियो आहे हिन वक़्त ताईं शहर इन ॿेटनि जे हवाले सां त इहे ॿेट जेके आहिनि उहे नाकारा आहिनि। हिन वक़्तु कराची सॼी जो गटर जो पाणी हुते वेंदो आहे। शहर अॾंदासूं त तरक़ी थींदी। छा वाक़ई कराची जो गटर जे पाणीअ लाइ इहे ॿेट आहिनि या इन सां के ॿिया के फ़ाइदा बि आहिनि, इन ॿेटनि जा के ॿिया मक़सद बि आहिनि? जी, हिते त तरक़ी जे नाले में समुंड खे त ख़ुदि समुंड खे हिकिड़ो गटर जो डंपिंग एरिया ठाहियो वियो आहे। रोज़ानो 650 मिलियन गैलन जेको इंडस्ट्रियल ऐं म्यूनिसिपल वेस्टेज समुंड में डंप कयो थो वञे ऐं हज़ारे टन गार्बेज जेको आहे मुख़्तलिफ़ नदी नालनि जे ज़रिए समुंड में उछले समुंड जी माहौलियात खे जेको आहे सो तबाह कयो थो वञे, समुंड खे जेको आहे सो पुलूट कयो थो वञे। जॾहिं अॻे जेको आहे न तरक़ी नाले में कराची शहर जेको ठहियो आहे उनजो समूरो गंद जेको आहे उहो समुंड में उछले थो वञे। सुभाणे जॾहिं शहर ठहंदा त इनजो गंद कहिड़ा कंदा? इनजो गंद खणी त कराची में त कोन उछलींदा, इनजो गंद बि त वरी समुंड में उछलींदा न। त हू जेका ॻाल्हि थो करे उहो पंहिंजे ॻाल्हि इन करे सही आहे त कराची जो गंद बि समुंड में उछलींदा, सुभाणे जॾहिं ॿेटनि ते शहर ठहंदो उनजो गंद बि हिते समुंड में उछलबो। तंहिं करे हिनखे गवर्नर खे इहा ॻाल्हि सम्झण जी ज़रूरत आहे त बाबा हीअ जेकी ॿेट आहिनि इहे जेको आहे सो नाकारा न आहिनि ऐं को जेको आहे सो गटर जे लाइ को डंपिंग एरिया न आहे। इहे जेको आहे इहे फितरी तौरु जेको आहे सो इन जी पंहिंजी हिकिड़ी अहमियत आहे ऐं हे असांजा फिशिंग ग्राउंड्स आहिनि ऐं इन ॿेटनि जे आसपास जेकी बि क्रीक्स आहिनि उहे असांजी फिशिंग ग्राउंड्स आहिनि। ऐं सिर्फ़ु हिन ॿिनि ॿेटनि ते 2 जाड़ा ॿेट जेके आहिनि डिंगी ऐं बुंडार, इन ते कराची ऐं ठठे जा 8 लख माण्हू इन्हनि इलाइक़नि में फिशिंग कनि था ऐं उन्हनि जो रोज़गार जेको इन्हनि इलाइक़नि में आहे। इन खां अलावा इन्हनि ॿेटनि जे आसपास हज़ारे हेक्टर्स मैंग्रोव्स जा ॿेला आहिनि। मैंग्रोव्स जा ॿेला जेके आहिनि उहो मच्छी जूं नर्सरियूं आहिनि। इन खां अलावा ॿेट ऐं मैंग्रोव्स जा जेके ॿेला आहिनि, जेकी कुदरती आफ़तूं जेके आहिनि उनखां असांखे बचाइनि थियूं। जेकर तव्हां हे ॿेट ख़तमु करे छॾियो, मैंग्रोव जा जंगल ख़तमु करे छॾियो त कराची शहर ख़ुदि जेको आहे उहो कुदरती आफ़तुनि जे करे तबाह थी सघे थो। हे असांजे लाइ त सेफगार्ड जो कमु था ॾियनि। हे नर्सरियूं आहिनि, फिशिंग ग्राउंड्स आहिनि, असांजे गुज़रगाहूं आहिनि, असांजा माइग्रेंट जा रोज़ी जा प्याला आहिनि। अवां रोज़ी जे प्यालनि ते जेको आहे कब्ज़ो था करियो। माइग्रेंट जे रोज़ी जा प्याला इहे ॿई ॿेट आहिनि माना समूरो समुंड माना जेको 350 किलोमीटर सिंध जी जेकी कोस्ट लाइन आहे माना 25 लख माण्हुनि जी जेको इहो समुंड आहे ऐं इंक्लूडिंग जेके हे ॿेट आहिनि, हे क्रीक्स आहिनि, हे सभु माइग्रेंट जा रोज़ी जा प्याला आहिनि। शाह साहब अवां सां प्रोग्राम करण जो मक़सदु इहो आहे त मां पाण बि सम्झां ऐं असांजा जेके व्यूअर्स आहिनि उन्हनि खे बि इहा ॻाल्हि सम्झ में अचणु घुरिजे, छाकाणि त इहे ॻाल्हियूं हिन वक़्तु ताईं थियूं कोन्हनि, माण्हुनि खे अञा ताईं कंफ्यूजन आहे।
तव्हां सम्झो पिया त माहीगीरनि जो फ़क़ति रोज़गार मच्छी मारण न आहे, उते ॿिया बि खोड़ सारा अहिड़ा मौक़ा आहिनि, अहिड़ा ज़रिया आहिनि जिन्हनि सां माण्हुनि जो रोज़गार थिए थो पियो, ऐं उन सां गॾो गॾु जेका जीवत आहे, सामूंडी जीवत आहे, उहा बि हिक ॿिए सां हिकिड़ी चैन वांगुरु कनेक्ट आहे। इन जी थोरी वज़ाहत कजो, ईअं सम्झाइजो। ॾिसो त पूरी दुनिया में समुंडनि खे, समुंडी माहौलियात खे तमामु घणा ख़तरात आहिनि इन तरक़ी जे करे। ऐं पाकिस्तान में जेको ॿिनि सूबनि ते मुश्तमिल जेकी कोस्ट लाइन आहे उनखे बि तमामु घणा ख़तरात आहिनि इन तरक़ी जे नाले में। सो जीअं जीअं जेको तरक़ी जे नाले में इन क़िस्म जा मनसूबा ईंदा, समुंड जी माहौलियात तबाह थींदी, माइग्रेंट जो रोज़गार तबाह थींदो, जेकी ड्रेम ठहिया आहिनि उहो बि तरक़ी जे नाले में ठहिया आहिनि, डेल्टा जी जेकी तबाही आहे उहो बि तरक़ी जे नाले में थी आहे। डेल्टा मां जेका 12 लख माण्हू जेके आहिनि उहो पंहिंजा इलाइक़ा अबाणा कख उतां छॾे सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में आबाद थिया आहिनि। 40 लख एकड़ ज़मीन जेकी आहे ठट्टो सिजावल बदियुनि जी समुंड गिड़काए चुको आहे, उहो तरक़ी जे नाले में गिड़काए चुको आहे। अञा बि हिननि जो जेको आहे पेट नथो भरिजे। हाणे जेको आहे सिंध जा ॿेटनि ते शेर अॾे 25 लख माण्हुनि खे तव्हां जेको आहे बेदख़ल करणु था चाहिनि। हीअ ॻाल्हि हिते न बि रुकंदी, इन करे हीअ जेको आहे वर्ल्ड लेवल जी शेर ठाहे हिते जेको आहे इलीट केरु अच्छा हिते जेके शेर अॾिबा इहे 25 लख माइग्रेंट जे लाइ बि अर्जन छा उन्हनि खे जेको हिते राईंदा छा हिते को इंडस्ट्रियूं जेको लॻाईंदा उन में छा माइग्रेंट खे 25 लख माइग्रेंट खे रोज़गार ॾींदा? इहो त भई जेको आहे इहो त सुवालु आहे त अवां जेको आहे ॿेटनि जी माहौलियात खे ॿेटनि खे त तबाह कंदा, पर 25 लख माण्हुनि खे बि जेको आहे पंहिंजे तारीख़ी रोज़गार मां बेदख़ल कंदा। इहा तरक़ी असांजे लाइ न आहे, इहा तरक़ी ख़बर न आहे कंहिंजे लाइ आहे, ऐं असीं उन तरक़ी जी क़ीमत अदा करणु पिया वञूं। माना 25 लख माहीगीर जेको आहे न तरक़ी जी क़ीमत अदा कंदा। माज़ी में बि जेको आहे असां क़ीमत अदा कई असीं, हाणे बि जेको आहे हिननि असांखे क़ुर्बानी बकरो सम्झो आहे त उहा ठीकु आहे, तरक़ी जे नाले में जेको आहे हुननि खे सदाईं जेको आहे बेदख़ल कंदा रहो। अॼु गवर्नर इमरान इस्माइल दावत ॾिनी आहे सभिनीनि खे, क़ौम परस्तनि खे, सिविल सोसाइटी खे। छा अव्हां सां गवर्नर इमरान इस्माइल सां इन मामले ते ॻाल्हियूं मुमकिन आहिनि अवां माण्हुनि जी? भई माना मुंहिंजो जेको मौक़िफ़ आहे, माना माइग्रेंट जो जेको मौक़िफ़ आहे, छो त आउं हिते जो ॻाल्हायां पियो माइग्रेंट जी ज़ुबान ॻाल्हायां पियो। असांजो मौक़िफ़ इहो आहे त सभ खां पहिरीं अवां ऑर्डिनेंस वापसि वठो, ॿेटनि ते शेयर अॾण जो मनसूबो जेको आहे उहो वापसि वठो, उन खां पोइ असां सां ॻाल्हायो। अच्छा, ईअं न आहे त जेको आहे अवां मनसूबे ते हथु कोन था खणो, ऑर्डिनेंस सां हथु कोन था खणो, ऐं पोइ जेकॾहिं असांखे ॻाल्हियुनि जे लाइ घुराईंदासीं ॻाल्हियुनि जे लाइ न वेंदासीं। ॻाल्हियुनि जी ज़रूरत कहिड़ी आहे? भई माना असांखे टेबल ते विहारे ॻाल्हाए पोइ असांखे चवंदो बाबा जेको आहे हे शेयर अॾण जे ख़िलाफ़ु जेको आहे हाई घोड़ा न करियो। असां इन ॻाल्हि ते मना कंदा न, ईअं त असांखे नथा अचनि, असांखे घुराए चवंदो बाबा असां हथ ॿधासीं, असांखे ग़लती थी वई, असीं माफ़ी था वठूं, असीं ग़लती ते हुआसीं ऐं हिन ॿेटनि ते शेयर असीं न ॾींदासीं ऐं अव्हांजे रोज़गार खे तहफ़ुज़ फराहम कंदासीं। त उहे हिकु अलॻि ॻाल्हि आहे, पर हो चवंदा त हिन ॿेटनि ते जेका असांजी वालार आहे, असांजो जेको कब्ज़ो आहे, हीअ जेको ऑर्डिनेंस आहे, हिन ते जेके शेयर ठाहिण वेंदासीं उन में जेको अव्हां बेदख़ल थींदा, इन ते अव्हां राज़ी थी वञो। माना पंहिंजी तबाही ते जेको असीं राज़ी थी, इन जे लाइ असांखे घुराईंदा न। ॿियो ख़दशा कहिड़ा आहिनि? सभई ख़दशो त ख़तम ई नथो थी सघे न ॻाल्हियुनि जे ज़रिए। सही भई असांखे ख़बर आहे ॻाल्हि चिटी पई आहे न, तव्हां जॾहिं हिननि समूरनि ॿेटनि ते शेयर अॾींदा त इते त ख़दशो त पैदा थो थिए न, शाह साहब ख़तमु नथो थिए। सिंध हुकूमत जा जेके मिनिस्टर्स आहिनि या इवन सिंध हुकूमत जो जेको हिन वक़्तु ताईं मौक़िफ़ रहियो आहे उहो इहो रहियो आहे त असां तरक़ी जा मुख़ालिफ़ न आहियूं। बुनियादी मसइलो अख़्तियार जो आहे त इहे के शहर अॾिबा हुन ते अख़्तियार कंहिंजो हूंदो। अवां सिंध हुकूमत जी इन मौक़िफ़ खे कीअं था ॾिसो? अगरि वफ़ाक़ी हुकूमत शहर अॾे त सही न आहे, बल्कि अगरि इहो ई साॻियो ई मनसूबो या इन तरह जो को मनसूबो अगरि सिंध हुकूमत जो अगरि अचे त पोइ उन ते तव्हांजो रिएक्शन कहिड़ो? ॾिसो, असां बिल्कुलु वाज़े ऐं चिटे नमूने सां इहा ॻाल्हि कई हुआसीं त ॿेटनि ते वफ़ाक़ शेयर अॾे तॾहिं बि मुर्दाबाद, सिंध हुकूमत शेयर अॾींदी तॾहिं बि मुर्दाबाद। ईअं न आहे त जेको आहे सिंध हुकूमत जेको आहे उहो चए त भई मुंहिंजो इख़्तियार आहे, हे ॿेट जीअं त सिंध जी हुदूद आहिनि
इन करे जेको आहे सो तरक़ी जे नाले में 80 शहर अॾे जेको आहे माइग्रेंट खे बेदख़ल कंदासीं, माना 25 लख माइग्रेंट खे बेदख़ल करण जी जो हक़ जेको आहे उहो वफ़ाक़ खे न आहे, उहो सूबे खे आहे, सूबाई हुकूमत खे आहे, त असांखे इहो बि क़बूल न आहे। असां इहा ॻाल्हि बिल्कुलु चिटे नमूने करणु था चाहियूं। असां सिंध जे समूरनि कॉन्फ्रेंस जमातनि खे, सिविल सोसाइटी खे, अदीबनि खे, दानिशवरनि खे, मीडिया खे, सभिनी खे इहो ॿुधाइणु चाहियूं था, असां पार्लियामेंट्रियन खे, पीपल्स पार्टी खे ऐं समूरी जेके इक़्तिदारी पार्टियूं समूरनि सभिनी खे ॿुधाइणु था चाहियूं त बाबा हे ॿेट जेके आहिनि जहिड़ी हालत में आहिनि, जहिड़ी कुदरती हालत में आहिनि, फितरी हालत में आहिनि, इन में कंहिं बि क़िस्म जी इंसानी मदाख़लत न थियणु खपे। उहो चाहे वफ़ाक़ जी मदाख़लत हुजे, चाहे जेको आहे सो सूबाई हुकूमत जी मदाख़लत। शाह साहब पाण पंहिंजे ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी रखूं था। हिते साही जो चयो पियो वञे, नाज़रीन हिते वठूं था नंढी साई ऐं साई खां पोइ ॻाल्हियुनि जो सिलसिलो ॿीहर जोड़ींदासीं। नाज़रीन प्रोग्राम हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे भलीकार। वक़फ़े खां अॻु में असां मोहम्मद अली शाह साहिब सां ॻाल्हाए रहिया हुआसीं त ॿिनि ॿेटनि जे हवाले सां शहर अॾणु जेकी वफ़ाक़ी स्कीम आहे उन ते अॼु गवर्नर इमरान इस्माइल जेका प्रेस कॉन्फ्रेंस हुई उन में हुन चयो आहे त असां ख़दशा ख़तमु कंदासूं, क़ौम परस्तनि जा, सिंध हुकूमत जा, सिविल सोसाइटी जा, हुन सां लाॻापियल जेके बि माण्हू आहिनि। ॿियो इमरान इस्माइल अॼु हिकु दफ़ो ॿीहर चयो आहे त जेको सदारती ऑर्डिनेंस आहे उहो गैर क़ानूनी न आहे, उहो बिल्कुलु कानून मूजिबि आहे। गुज़िरियल ॾींहुं असां पंहिंजे प्रोग्राम में पीपी जे सीनियर अॻुवान ऐं अॻूणे सेनेटर ताज हैदर साहिब सां जॾहिं इन मसइले ते ॻाल्हायोसीं त हुननि चयो त ऑर्डिनेंस खे जॾहिं सेनेट में उहो रद्द थींदो त पोइ सिंध असेंबली उनखे रद्द नथी करे सघे। हाणे ॾिसणो इहो आहे त इन ऑर्डिनेंस जा क़ानूनी पासा कहिड़ा आहिनि, छा सिंध असेंबली ख़ुदि इन ऑर्डिनेंस खे रद्द करे सघे थी पई, उन वटि इहे अख़्तियार आहिनि त उहो नओं क़ानून ठाहे ऐं ऑर्डिनेंस रद्द करे, या जेकॾहिं अगरि सेनेट में इहो सदारती ऑर्डिनेंस रद्द थो थिए त पोइ उनजी ज़रूरत न पवंदी। इहो ॼाणींदासूं। हिन वक़्तु असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे मुल्क जे नाले वारे कानूनदान बैरिस्टर ज़मीर घुमरो साहब। ज़मीर घुमरो साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अच्छा ज़मीर साहब, हिकु दफ़ो ॿीहर अॼु गवर्नर इमरान इस्माइल इहो चयो आहे त बिल्कुलु इहो जेको सदारती ऑर्डिनेंस आहे उहो कानून मूजिबि आहे। जेका इहा ॻाल्हि जेके बि कानूनदान इहा ॻाल्हि कनि था पिया त इहो गैर क़ानूनी आहे त उहो इहा ॻाल्हि मुनासिबु न आहे। थोरी वज़ाहत कजो त अव्हां बि इन ते ॻाल्हाईंदा बि रहिया आहियो, असांजे प्रोग्राम में बि अव्हां ॻाल्हायो ऐं अव्हां चयो त बिल्कुलु गैर क़ानूनी आहे, अव्हां लिखंदा बि रहिया आहियो। गैर क़ानूनी कीअं आहे इहो? आइन में जेका पार्लियामेंट ऐं प्रोविंशियल असेंबली में डिवीजन ऑफ पावर्स आहे उन में इहो आहे त पार्लियामेंट फेडरल लिस्ट में जेके सब्जेक्ट्स आहिनि उन्हनि ते लेजिस्लेशन कंदी ऐं प्रोविंशियल असेंबली जेको आहे सो सूबाई सब्जेक्ट्स ते जेको आहे सो जेके प्रोविंशियल सब्जेक्ट आहिनि जेके फेडरल लिस्ट में न हूंदा उन्हनि ते लेजिस्लेशन कंदी। बाक़ी 3 सब्जेक्ट अहिड़ा आहिनि जिन ते ॿई करे सघनि था, क्रिमिनल प्रोसीजर, क्रिमिनल लॉ ऐं एविडेंस। उन ते ॿई जेको आहे सो पार्लियामेंट ऐं प्रोविंशियल असेंबली लेजिस्लेशन करे सघंदियूं। हाणे प्रोविंशियल सब्जेक्ट ते पार्लियामेंट आइन में 2 सूरतुनि में लेजिस्लेशन करे सघे थी। हिकिड़ो त जॾहिं आइन जे आर्टिकल 232 या 234 में इमरजेंसी लागू हुजे, ऐं नंबर ॿियो आइन जे आर्टिकल 144 हेठि जॾहिं हिकु या हिक खां वधीक असेंबलियूं पार्लियामेंट खे इजाज़त ॾियनि त तव्हां जेको आहे सो लेजिस्लेशन करियो। हाणे पहिरीं सूरत में इमरजेंसी जी सूरत में जॾहिं इमरजेंसी ख़तमु थींदी त उन जे 6 महीननि खां पोइ पार्लियामेंट जो सूबाई सब्जेक्ट ते ठहियल कानून ख़ुदि ब ख़ुदि ख़तमु थी वेंदो। ॿी सूरत में जॾहिं जेको आहे सो पार्लियामेंट खे इजाज़त ॾींदियूं असेंबलियूं त तव्हां जेको आहे सो प्रोविंशियल सब्जेक्ट खे रेगुलेट कयो, जीअं पाकिस्तान डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी ऐं ड्रग रेगुलेटरी अथॉरिटी जे सिलसिले में ॾिनी वई आहे त उन में पोइ जेको आहे सो आर्टिकल 144 में क्लियरली लिखियलु आहे त उन पार्लियामेंट जे एक्ट खे प्रोविंशियल असेंबली कंहिं बि वक़्त ते न रुगो अमेंड करे सघे थी पर रिपील बि करे सघे थी। दिस इज द प्रोविजन अंडर द आर्टिकल 144 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन। त पार्लियामेंट जे एक्ट खे प्रोविंशियल सब्जेक्ट ते कॾहिं बि प्रोविंशियल असेंबली तोड़े हुन इजाज़त ॾिनी हुजे पार्लियामेंट खे करे सघे थी। त हीउ जेको ऑर्डिनेंस आहे इहो त मुकमल तौर ते गैर क़ानूनी आहे, छो त टेरिटोरियल वाटर्स में जेके बि लैंड्स आहिनि, मिनरल्स आहिनि, थिंग्स ऑफ वैल्यू आहिनि, उहे दे बिलोंग टू द प्रोविंशियल गवर्नमेंट। प्रोविंशियल सब्जेक्ट ते पार्लियामेंट लेजिस्लेशन नथी करे सघे। ऐं नंबर ॿियो इन जो जेको पासो आहे इहो आहे त इहो सूबे जे हदनि में शामिल आहिनि ऐं सूबे जे हदनि सां फेरफार करण में सूबाई असेंबली जी 2/3 मेजॉरिटी सां बिल घुरिजे ऐं सूबे जे हदनि जी जेको आहे सां फेरफार कई वञे। त ऑर्डिनेंस जेको आहे सो हर एस्पेक्ट खां न रुगो गैर आइनी आहे, गैर क़ानूनी आहे, मुंहिंजे ख़्याल में इहो पंहिंजो उनजी का बि अहमियत कोन्हे, इट इज़ नलिटी इन द लॉ। हीउ जेको चवनि था त ऑर्डिनेंस जेको आहे सो कानूनी आहे वॾे पैमाने ते जेको आहे सिंध असेंबली हुनखे 2 मिंटनि में रिपील करे सघे थी। हुनमें आइन जी आर्टिकल 144 जेकॾहिं को पढ़े त हुन में क्लियरली लिखियलु आहे एन एक्ट ऑफ पार्लियामेंट। ज़बीर साहब हिते खे इंटरप्रेट कंदुसि ऐं सम्झणु चाहींदुसि। तव्हां चओ था पिया त सिंध असेंबली जेका आहे उन वटि इहे कानूनी अख़्तियार मौजूदु आहिनि, आइनी अख़्तियार मौजूदु आहिनि, त उहो सदारती ऑर्डिनेंस पाण अगरि उहो चाहे त इहे हिनखे रद्द करे सघे थी।
बिल्कुलु रद्द करे सघे थी। त असां इहो प्रोविंशियल असेंबली जेको आहे तव्हां ॾिसो त मुशर्रफ जो जेको पुलिस ऑर्डर हो 2000 वारो उहो चइनी सूबनि ते लागू हो ऐं उन खां पोइ टिनि प्रोविंशियल असेंबली हुनखे रिपील कयो, हिकु प्रोविंशियल असेंबली हुनखे जेको आहे अमेंड कयो ऐं फेडरल लॉज जेके जेको आहे फेडरल लॉज ते जेका बि पार्लियामेंट लेजिस्लेशन कंदी आहे प्रोविंशियल लॉज ते उहा प्रोविंशियल असेंबली कॾहिं बि रिपील करे सघे थी। लोकल गवर्नमेंट एक्ट खे जेको आहे रिपील कयो वियो जेको चइनी सूबनि में लागू कया विया। इहे केतिरा ई मिसाल मौजूदु आहिनि त प्रोविंशियल असेंबलीअ खे पावर आहे आर्टिकल 144 में, तव्हां बि पढ़ी ॾिसो हुन में लिखियल आहे त एक्ट ऑफ पार्लियामेंट खे प्रोविंशियल असेंबली जेको आहे रिपील करे सघे थी। जी अच्छा, ज़मीर साहब असांजे गुज़िरियल प्रोग्राम में ताज हैदर साहब खां इहो असां साॻियो ई सुवालु कयोसीं त सिंध असेंबली वटि जॾहिं इहे अख़्तियार आहिनि, सिंध जा कानूनदान इहो बार बार चवनि था पिया त सिंध असेंबली पंहिंजो सिंध हुकूमत असेंबली इजलास घुराए इन ऑर्डिनेंस खे पाण मुरादो रद्द करे सघे थी पई। त उन्हनि जो इहो चवणो त सिंध छाकाणि त अगरि सेनेट में इहो रद्द थो थी वञे त पोइ हुनजी अहमियत न रहंदी सिंध असेंबली जे इजलास सिंध असेंबली। ॾिसो न उहो त पंहिंजो हिकिड़ो ॿियो तरीक़ो आहे न। क्वेश्चन इहो आहे त ही प्रोविंशियल ऑटोनॉमीअ सां प्रोविंशियल जेको आहे सो पंहिंजो लैंड सां ही जेको आहे सो तमामु वरी छेड़छाड़ कई वई आहे। त जेको कस्टोडियन आहे उहो प्रोविंशियल असेंबली आहे प्रोविंशियल प्रॉपर्टी जो ऐं सूबे जे हदनि में फेरफार जो। इन जे करे प्रोविंशियल असेंबली खे एक्शन करणु घुरिजे त सूबाई जेको बि सूबाई सब्जेक्ट ते फेडरल गवर्नमेंट ऑर्डिनेंस जारी करे थी या एक्ट ऑफ पार्लियामेंट पास करे थी उनखे पूरी तौर ते रद्द करे छॾे त मुस्तक़बिल में जेकॾहिं इहो जेको आहे सबक़ु मिली वेंदो त मुस्तक़बिल में अहिड़ो को कमु न कयो वेंदो। अहिड़े नमूने सां तव्हां ॾिसो त जेको आहे सो इलाही जेका लेजिस्लेशन आहे उहा सूबाई मामलनि ते पार्लियामेंट कई आहे जंहिंखे सूबाई असेंबली खे रद्द करणु घुरिजे ऐं आर्टिकल 144 खे सभिनी खे पढ़णु घुरिजे। ॾिसो त हुन में लिखियल आहे त पार्लियामेंट जे एक्ट खे प्रोविंशियल असेंबली कंहिं बि वक़्तु जेको आहे रिपील करे सघे थी। अरे ज़मीर साहब अवां छा था सम्झो, अवां जी कानून ते त नज़र आहे ई आहे ऐं ॾाढी सुठी गिरफ़्त बि आहे, अवां सियासी मामलनि खे बि ॾाढा बख़ूबी ॼाणो बि पिया ऐं अवां जी सुठी गिरफ़्त बि आहे। पोइ सिंध हुकूमत हिन वक़्त ताईं असेंबली जो इजलास छो न पई घुराए? अवां छा था सम्झो कि उनजी का कानूनी रुकावट आहे या के ॿिया मामला आहिनि? मुंहिंजे ख़्याल में सिंध हुकूमत जेको आहे सो उन्हनि ते वाज़े करे छॾियो आहे। सिंध हुकूमत उन ते वाज़े करे छॾियो आहे त ऑर्डिनेंस तव्हां वापसि वठो, तेसिताईं तव्हां ॻाल्हियूं न थींदियूं। मुंहिंजे ख़्याल में सिंध हुकूमत उहो टाइम वेट थी करे फेडरल गवर्नमेंट कम्स टू सेंसिस त उहे ऑर्डिनेंस खे वापसि कंदा ऐं ॿी सूरत में या उहो जेको आहे पंहिंजो लाइ तयारु कंदा। वॾी 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 महिरबानी ज़मीर घुमरो साहब असांखे वक़्तु ॾियण जी। शाह साहब, अॼु अवां रैली कढी, अवां महाणनि जो एहतजाज रिकॉर्ड करायो समुंड में, बुनियादी तौर ते इन एहतजाज रिकॉर्ड करण जो मतिलबु छा हो? उन पोयां थीम छा हुई? अवां छो इहा बोट रैली कढी हुई? ॾिसो, असां जेके माहीगिर आहियूं, जेके 25-30 लख माहीगिर आहियूं सिंध बलोचिस्तान जा, इहो त असां इहो सॼो जेको मनसूबो आहे या समूरो जेको मामिलो आहे इहो त असांजे लाइ त ज़िंदगी मौत जो मसइलो आहे। इन करे असांखे जीअं ई ख़बर पई त असां पहिरीं ॾींहं खां वठी इन जी मुखालफ़त करियूं पिया, इन मनसूबे जी ॿेटनि ते शेर अॾण जे मनसूबे जी असीं मुखालफ़त करियूं पिया। असां गुज़िरियल माज़ी में बि 2000 में, 2006, 2013 में असां इन ॿेटनि ते शेर अॾण जे ख़िलाफ़ु मुसलसिल स्ट्रगल कई हुआसीं। हिन दफ़े बि जेको वफ़ाक़ी हुकूमत, इमरान ख़ान जी हुकूमत जेको इहो ऐलान कयो आहे त असीं हिन अॻे त ॿिनि ॿेटनि ते शेर अॾण जो प्लान हो, हाणे त सिंध जे समूरनि ॿेटनि ते या बलोचिस्तान जे समूरे ॿेटनि ते शेर अॾण जो हिन जो मनसूबो आहे। असां जेको आहे सो इन जे ख़िलाफ़ु एहतजाज करियूं पिया, जदोजहद करियूं पिया। त हू जेको असांजी जेके हिकिड़ी तहरीक आहे, जदोजहद आहे, इन सिलसिले में असां कंसल्टेशन मीटिंग बि घुराईसीं कराची में सरावन होटल में। समूरनि कॉम्पल्स जमातनि खे, सियासी जमातनि खे, पार्लियामेंट्रियन खे, सिविल सोसाइटी, अदीब, दानिश्वर ते सभिनी खे असां घुरायो हुओसीं। पोइ उते असां इहो फ़ैसिलो कयोसीं त साम्हूं ॿेट बचायो तहरीक ठाहिजे, उहो ठाहीसीं। हाणे असां उनजे प्लेटफॉर्म तां असीं जदोजहद करियूं पिया। त उन अॼु जेकी एहतजाजी बोट रैली या ॿेड़ियुनि जी जेकी रैली हुई उहो उन जदोजहद उन तहरीक जो हिसो हुई। सो असां बि चाहियोसीं पिए त सिंध जा माण्हू, सिंध जी कॉम्पल्स जमातूं, सिविल सोसाइटी, अदीब, दानिश्वर, मीडिया असुल इन मसइले खे सम्झे। सही। ऐं त उन्हनि खे बि असीं वठी वियासीं, उन रैली में शामिलु कयोसीं त अवां पाण हली ॾिसो, अखियुनि सां ॾिसो त भई हे असांजे रोज़ी जा पियल आहिनि, ही ॿेट जेके आहिनि सिर्फ़ु मिटी जो ढेर न आहिनि, रुॻो ज़मीन न आहे, इन जी पंहिंजी हिकिड़ी माहौलियात आहे, उनजो पंहिंजो हिकिड़ो फितरी हुसन आहे। इहो ॿेट जेके आहिनि इहो डेल्टा जो लैंडस्केप आहे। पोइ उन्हनि अच्छा ॿी जेको त असां सां आहे रोज़ माइग्रेन सां जेको ज़्यादतियूं थींदियूं आहिनि उन हवाले सां बि उन्हनि खे असां अखियुनि सां बि ॾेखारियोसीं।
त ॿिनि बेटनि मां हिकिड़े बेट ते त कब्ज़ो थी चुको आहे। अच्छा उते त जेको आहे सो माहीगीर त वञी कोन था सघनि, बल्कि कल्ह जेको आहे सो वञण खां रोकियो वियो हो। जॾहिं असांजी बोट रैली, एतिजाजी बोट रैली जॾहिं डिंगी जी तरफ़ वेई त असांखे रोकियो वियो, सिक्योरिटी एहलकारनि जेको आहे उहो असांखे रोकियो, उते वञणु न ॾिनो। पोइ असां वरी जेको आहे सो बुंडाड़ जे तरफ़ वियासीं। सो इहो हिकिड़ो जिदोजहद हिसो, तहरीक जो हिसो। ऐं इहा तहरीक सिर्फ़ु इहा एतिजाजी बोट रैली न हुई, पर नवंबर जे पहिरीं हफ़्ते में हिते बुंडाड़ ते जेको बुज़ुर्ग आहे, जंहिंखे असीं बुंडाड़ जो मेलो चऊं था, हर साल मेलो लॻंदो आहे। असीं जॾहिं इहो माइग्रन जो मेलो आहे, छो त हिननि बेटनि ते इलाही मज़ार बि आहिनि। हिन बुंडाड़ ते आहे, अवां जेको आहे सो शाहसण जेको पोर्ट कासम खां अॻियां जेको आहे, उते जेको आहे सो हिन ॿेट ते मज़ार आहे, उनजो मेलो थिए थो। इब्राहिम शाह वाड़ी वारो उहो बि ॿेट ते आहे, उनजो बि जेको आहे सो मेलो थिए थो, उहो बि माइग्रन जो मेलो आहे। अहिड़े तरीक़े सां सावल फ़क़ीर जेको आहे उहो बि ॿेट ते, उते बि मेलो। त हे असांजे, जीअं मां सवेर ॻाल्हि कई, असांजो कल्चर बि आहे त हिते असांजा बुज़ुर्ग असांजे हिते आबाद आहिनि। अच्छा, कई अलाए केटी बंदर खां वठी शाह बंदर केतिरा ॿेट आहिनि जिते सदियुनि खां जेको आहे सो माण्हू रहनि था हुते। तो इहे इन ॿेटनि ते शेर अॾण जे ख़िलाफ़ असांजी जिदोजहद असां ऐलान कयोसीं। असां त इहा जिदोजहद असीं जारी रखंदासीं। रुगो हिकिड़ी बोट रैली न, पर असां जेको आहे सो मुख़्तलिफ़ वक़्तनि में जेको आहे सो जिदोजहद जारी रखंदासीं। शाह साहब, अवां हिते त सिंध में त तहरीक हलायो था पिया, अवां हुनजो इनिशिएटिव बि वरितो, अॼु तमामु वॾी रैली बि थी, बोट रैली बि थी। हाणे छा अव्हांजा बलोचिस्तान जे हिकु मोहाणा आहिनि, उन्हनि सां को राब्तो आहे? उहे बि हिन तहरीक में अव्हांजो साथ आहिनि, अव्हां जी का जुड़त पैदा थिए थी पई, इहो अव्हां खां ॼाणींदासूं। पर पहिरियां चवनि था साई वठूं, नदी वठूं था नंढी साई, ऐं साई खां पोइ वरी इन इशू ते ॿीहर ॻाल्हाईंदासीं। नज़री प्रोग्राम हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे भलीकार वक़फ़े खां अॻु में असां ॻाल्हाए रहियासीं। अॼु गवर्नर इमरान इस्माइल हिकु दफ़ो ॿीहर सिंध हुकूमत खे सदारती ऑर्डिनेंस ऐं सिंध जे ॿेटनि ते के शहर अॾनि पिया, उन्हनि ते ॻाल्हियुनि जी दावत ॾिनी आहे। हुन चयो आहे त सिंध हुकूमत जा ख़दशा जेके आहिनि उहे ख़तमु कया वेंदा, ऐं ऑर्डिनेंस में जेके शयूं आहिनि जिन ते सिंध हुकूमत जो ख़दशो आहे उहे कढी बि सघजनि थियूं, ऐं हुन में नयूं शयूं बि एड करे सघजनि थियूं। इन ते सिंध हुकूमत जो मौक़िफ़ वठंदासीं। हिन वक़्तु असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे सिंध जे सूबाई वज़ीर जनाब नवाब तैमूर टालपुर साहब। नवाब साहब, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ऐं नवाब साहब, सभ खां पहिरियां त इहा ॻाल्हि ॿुधाइजो त अॼु गवर्नर इमरान इस्माइल हिकु दफ़ो ॿीहर उन चयो आहे त जेको इहो नैरेटिव आहे त जेके कानूनी माहिर बि जेका ॻाल्हि कनि था पिया उहा दुरुस्त न आहे, त इहो ऑर्डिनेंस को इलीगल आहे, गैर क़ानूनी आहे, बिल्कुलु कानून मूजिबु आहे। अव्हां छा था सम्झो? सभ खां पहिरीं ॻाल्हि त असां इहा करे वठूं त इहो जेको आर्टिकल 171, 172 ऐं 249 जे तहत इहो इलीगल गैर कानूनी आहे। जेके शयूं आइन ॿुधाए चुकी आहे, जेके आइन शयूं चई चुकी आहे, जेके आइन में शयूं क्लियरली लिखियल उन्हनि खे ओवररूल कयो आहे। जे गवर्नर इमरान चाहे थो या सम्झे थो त हो आइन खे ओवररूल करे सघे थो, त पोइ त हे बिल्कुलु ऑर्डिनेंस ठीकु आहे। पर जे हो इन खे ओवररूल करे सघे थो त अहिड़ी का बुनियाद का उनखे मिलंदी कोन ओवररूल करण जी। जॾहिं क्लियरली चयल आहे त 12 नॉटिकल माइल्स यानी 22 किलोमीटरनि में जेके बि हदूद आहिनि वो सिंध जी पंहिंजी हुन में अचनि था, डोमेन में अचनि था। ऐं ख़ासि तौर पोस्ट 18 अमेंडमेंट हुनजा ज़ख़ाइर जेके पहिरीं त हूंदो त हेठियां ज़ख़ाइर एतिरे खां पोइ तव्हांजा वफ़ाक़ थिया। हाणे 18 अमेंडमेंट खां इहो बि क्लियर थी वियो आहे त हेठि ऐं मथे ॿिन्हिनि ते असांजी ई ओनरशिप आहे। सो हाणे उहो नयो आइन जे ठाहे सघे थो गवर्नर इस्माइल ते खणी अचे, बाक़ी हिन आइन जे तहत कंहिं बि तरीक़े सां इहा लीगल नथी थी सघे। अच्छा, ठीकु आहे। नवाब साहब, अॼु हिकु दफ़ो ॿीहर इमरान इस्माइल सिंध हुकूमत खे दावत ॾिनी आहे त अचो ॻाल्हियूं कयूं, अव्हांजा ख़दशा ख़तमु कया वेंदा। तव्हांजो कहिड़ो मौक़िफ़ आहे? छा ॻाल्हियूं मुमकिन आहिनि, ॻाल्हियूं थी सघनि थियूं पयूं, या ॻाल्हियुनि जा दरवाज़ा मुकमल बंदि आहिनि? ॾिसो, ॻाल्हियूं थियनि पियूं, ॻाल्हियूं असीं चाहींदासीं त ॻाल्हियूं थियनि। जेका चङी शइ का बहितरी जी शइ अची सघे त सिंध गवर्नमेंट कॾहिं बि उन ते इनकार न करणु चाहींदी, न करणु पसंदि कंदी। इन करे असां हिननि खे गो अहेड ॾिनो। असां हिननि खे चयो त ठीकु आहे, तव्हां जेको आहे पहिरीं ॻाल्हि त कानून जे तहत हलंदा, जंहिंमें इहे सभु शिकूं अची थियूं वञनि
ओनरशिप जो त ओनरशिप सिंध हुकूमत रखी उन खां पोइ असां 2 शर्तूं रखियूं त हुते लोकल माइनिंग जे ख़्यालु कयो वेंदो ऐं का हुते शइ अहिड़ी न कई वेंदी जेका ठहियल ठुकियल हुजे उनखे कढूं या को कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जेके तव्हांजे एनवायरमेंट जे बि हिसाब सां अचनि थियूं उन्हनि खे ख़राबु न कयो वञे काफ़ी शयूं असांखे इन डिटेल डिस्कस करणियूं हुयूं ऐं असां हिकु बार वरी जेको आहे इहा ग़लती कईसीं उन्हनि ते भरोसो कयोसीं उन्हनि ते ट्रस्ट कयोसीं रिटर्न में असांखे छा मिलियो त उन्हनि चुपड़ी करे मार्च में 2 महीना पहिरीं ऑर्डिनेंस ठाही ऐं हिकिड़ी धमाको करे असांखे ख़बर थी पए त जेके जेके शर्त शराइता हुन सभिनि जे ख़िलाफ़ सिंध जी ओनरशिप ख़तमु करे छॾिने उन ते फेडरल गवर्नमेंट जी ओनरशिप करे छॾिने उन्हनि इहो बि उन में लिखियो जेको 45, 46 ऐं 47 जा सब क्लॉज आहिनि उन में हुननि इहे बि इख़्तियार ॾेई छॾिया त इहे ज़मीन जेको आहे सो अॻिते विकिणी सघनि था कंहिं बि मुल्क खे कंहिं बि पार्टी कहिड़े बि सिंध जी हुकूमत तव्हां सीधा पूरे सघ था कंहिं ॿिए खे मोकिलींदा 45, 46 में इहो बि लिखी छॾियो क्लॉज में त जेके बि हिते माण्हू आहिनि हुननि खे किथे डिस्प्लेस करे सघिजे थो हालांकि अहिड़ी का डेंसिटी पॉलिटिक्स एरिया ई कोन्हे कुझु किथे किथे माण्हू वेठा उन्हनि खे सहण लाइ तयारु न आहिनि सिंध जे सिंधी माण्हुनि खे नंबर 2 ते हिननि इहो बि लिखी छॾियो का बि शइ हटाए डिस्ट्रैक्ट करे सघिजे थी त उहो त मतिलबु हुननि ओॾीमहिल ई असां सां हिकु धोखो करे छॾियो आहे ऐं जॾहिं खां पीटीआई जी हुकूमत आई आहे धोखे ते धोखो रुगो फ्रॉड कयो अथनि असां सां बि का बि शइ न कई अथनि भले तव्हां हिननि जो कराची पैकेज वारो नवाब साहब जी तैमूर साहब जी नवाब तैमूर साहब अवां ऑनरशिप जी ॻाल्हि कई अवां माहौलियात जी ॻाल्हि कई असां सां हिन वक़्तु प्रोग्राम में मौजूदु आहे मोहम्मद अली शाह साहब थोरी देरि पहिरियां इहा ॻाल्हि कई त माहौलियात जो जॾहिं सुवालु आहे त पोइ इन्हनि बेटनि खे छेड़ण ई न घुरिजे इन्हनि बेटनि खे अगरि कंहिं बि पर्पज़ लाइ छेड़ियो वियो त माहौल ते उनजा असर मनफ़ी पवंदा त पोइ छा सिंध हुकूमत वटि अहिड़ो को प्लान आहे छा मतिलबु अगरि तव्हांजी का शराकतदारी हुजे इन में त पोइ शहर अॾे सघजनि था पिया या प्योरली को सिंध हुकूमत अगरि शहर अॾणु चाहे वफ़ाक़ जी उन सां का शराकतदारी हुजे त पोइ छा मुमकिन आहे चेयरमैन बिलावल भुट्टो साहब जा तमामु सख़्त इंस्ट्रक्शंस आहिनि उहो हिकु एनवायरमेंट ऐं एनवायरमेंट जो तमामु घणो ख़्यालु करे थो असांजो मक़सदु ई हिननि शयुनि ॻाल्हियूं इहो हो त जे असां को कंस्ट्रक्शन कयूं था का शइ कयूं था को हुते पॉइंट्स ठाहियूं था त हुन में सभ खां पहिरीं एनवायरमेंट जो ख़्यालु कयूं मां पाण एनवायरमेंट मिनिस्टर रहियो आहियां जो पहिरीं ताईं मूंखे ख़बर आहे त कीअं मैंग्रोव्स जो ख़्यालु कबो आहे कहिड़ी कहिड़ी शयुनि तव्हांखे नज़र में रखिबो आहे त बिल्कुलु जे का बि शइ इन खे ख़राबु करे थी डैमेज करे थी त असांखे कंहिं प्रोजेक्ट जी का ज़रूरत कोन्हे जेके पैसा ईंदा उहे वफ़ाक़ खे पंहिंजे सूबे खे त ॾियणा ई कोन्हनि तो इन करे बेस्ट इहो रहंदो त तव्हां जे पहिरियों असांजी सोच त गॾिजी वेही ऐं पोइ का शइ जोड़िजे हा ठीक है नवाब साहब अवां असां सां गॾु ई रहिजो अच्छा शाह साहब हिकु नवाब तैमूर टालपुर साहब ॻाल्हि थो करे त एनवायरमेंट जो सिंध हुकूमत बि चए थी पई त एनवायरमेंट जे हवाले सां कंहिं बि क़िस्म जो कॉम्प्रोमाइज़ न आहे छा अवां सेटिस्फाई आहियो नवाब साहब जे इन मौक़िफ़ सां न इन करे कोन आहियां नवाब साहब जो मौक़िफ़ आहे पंहिंजो छो त इन्हनि बेटनि ते कंहिं बि क़िस्म जी मदाख़लत थींदी त छो त शेयर जॾहिं अॾिबा आहे न सिर्फ़ु शेयर न अॾिबा उन्हनि जो त प्लान हूंदो भई जेको असीं जेको इंडस्ट्री ॾींदासीं हिते कॉलेज थींदा हिते यूनिवर्सिटी थींदी अलाए छा छा जेको आहे ठीकु आहे न इंडस्ट्री पार्क इहे सभु शयूं त इन्वायरमेंट जो मसइलो थींदो माण्हुनि लखे माण्हुनि जे रोज़गार जो मसइलो पैदा थींदो ऐं लखे माण्हू जेके आहिनि उहे पंहिंजे तारीख़ी रोज़गार में बेदख़ल थींदा छो त हिते मसइला रुगो इन्वायरमेंट जो न आहे इन्वायरमेंट जो बि मसइलो आहे उन सां गॾु रोज़गार जो बि मसइलो आहे त जॾहिं हिते शेयर अॾिबा त इहो त मुमकिन ई कोन्हे त जेको आहे माइग्रेंट जो रोज़गार जेको आहे उहो महफ़ूज़ थी सघे ऐं ॿेटनि जी इन्वायरमेंट जेके आहे उहो महफ़ूज़ थी सघे अगरि शहर वारो प्लान जेको आहे उहो विदड्रा थो थी वञे ऐं हुन ते को तफ़री माग ठाहियो थो वञे त पोइ बि छा अव्हांखे एतिराज़ु हूंदो अव्हां त इन ते आहियो त को शहर न ॾियो वञे को तफ़री माग ॾियो वञे को पार्क ठाहियो वञे इन्हनि जायुनि ते ॾिसो दुनिया में हिन वक़्तु जेकी बि इंडस्ट्रियल टूरिज़म जेकी प्लान आहिनि उन्हनि जेको आहे सो इन्वायरमेंट खे माहौलियात खे तबाह कयो आहे उहो सामूंडी माहौलियात खे तबाह कयूं आहे वेटलैंड जी माहौलियात खे तबाह कयूं आहे देरान जे माहौलियात खे बि तबाह कयूं आहे त हिन वक़्तु समूरी दुनिया में इहो टूरिज़म जेको आहे इंडस्ट्रियल टूरिज़म जेको आहे उन सां माहौलियात मुतासिर थिए थी विंदे जेको आहे सो तव्हां ॾिसो न क्लिफ्टन सी व्यू जो जेको हशर आहे इहो त हिकिड़े क़िस्म जा तफ़री आहे न उते जेकी ॻाढ़ी रेत हुई इन जी क्लिफ्टन जी अॼु जेको ब्लैक में तब्दील थी चुकी आहे मतिलबु चओ था पिया त कंहिं बि क़िस्म जी का कंस्ट्रक्शन उते का उहा न हुजणु घुरिजे अच्छा नवाब तैमूर टालपुर साहब क़ानूनी माहिर इहे चवनि था पिया
जेको ऑर्डिनेंस आहे इनखे सिंध असेंबली जेका आहे उहा पाण मुरादो बि ख़तमु करे सघे थी। अव्हां खां अॻु में असां सां गॾु प्रोग्राम में दरअसल ज़मीर घुमरो हुयो, उहो चए पियो त आर्टिकल 144 जी शेक आहे, उन में कंहिं क़िस्म जी का गुंजाइश ई कोन्हे, सिंध हुकूमत पंहिंजो इजलास घुराए 1/3 मेजॉरिटी सां ख़तमु करे सघिजे थी पई। सॼी सिंध अवाना निहारे पई, सॼी सिंध सरापा एहतजाज आहे। ऐं सवाल इहो आहे त सिंध हुकूमत आख़िर सिंध असेंबली इजलास छो नथी घुराए? पहिरीं ॻाल्हि त जेको घुमरे साहब ॻाल्हि कई आहे उन ते अञा ताईं 2 ओपिनियन आहिनि। जी हिकिड़ो ओपिनियन जेको एक्सपर्ट जो इहो आहे त इहो इन हिसाब सां असां हिनखे ख़तमु करे सघूं था। ॿिया चवनि था त असां इन जे ख़िलाफ़ ज़रूरु अची सघूं था, रिट पेश करे सघूं था, पर हिनखे ख़तमु नथा करे सघूं। असांजे मुताबिक़ हिनखे ख़तमु करण जो जेको सही तरीक़ो आहे उहो सेनेट मां आहे। जॾहिं सेनेट मां हे पास थींदो त उते असांजी फुल फ्लेज मेजोरिटी आहे, असां हिनखे उते ख़तमु करे छॾींदासीं बजाए हिनजे त असां ज़र अची हिकिड़ी शइ जे पोयां कोशिशि कंदा आहियूं। पर मां एज़ अ सम्झां थो एज़ अ पॉइंट इहो नोटेड हुजे त भले जे असां इहो ख़तमु न बि करे सघूं था त बि असांखे असेंबली जे इजलास में अची हिनखे फुली जे नमूने असां कैबिनेट में सॼी कैबिनेट इंडोर्स कयो हिन शइ खे, असां शइ खे बजट इंडोर्स कयो, पोइ भले रद्द थी सघे या न थी सघे, पर असांखे ज़रूरु इहो हुते आणणु खपे, हिन शइ खे हुते मथे आणणु खपे, संदसि इजलास थियणु खपे ऐं हुन में असांखे टोटली कंट्रोल। पोइ सवाल वरी इहो आहे न त पोइ छो नथो घुरायो वञे सिंध असेंबली जो इजलास? छो त असांजे जेके पार्टी जा सेनेट जा मेंबर्स आहिनि हुननि जी इहा सोच आहे, रज़ा रबानी साहब हुजे, राशिद रबानी, काफ़ी दोस्त इहो चवनि था त असांखे इहो पहिरीं खां हुतां आणण ॾियो ऐं जेतिरो हे मामिलो डिले थिए पियो, छो त असां त लेटर ई वापसि वठी छॾियो, इन करे हो त कुझु करे ई नथा सघनि, इन ते का शइ थी नथी सघे, हुननि जा असां हथ ऐं पेर कटे छॾिया आहिनि। हाणे हो असां सम्झूं था हर ॾींहुं हर टाइम हर मिनट इहा पीटीआई जी हुकूमत वधीक बदनाम थिए पई, वधीक गारियूं खाए पई ऐं सिंध जी आवाम हिननि जो असल चेहरो ॾिसी पई, हिननि जो असली चेहरो साम्हूं आयो आहे त भले सुठे नमूने हिनखे ॾिसी वठनि। ठीकु आहे। अच्छा, नवाब साहब ॻाल्हि इहा त सिंध असेंबली हिकिड़ो तमामु वॾो फोरम आहे सूबे जो। ॿियो इख़लाक़ी हवाले सां बि अगरि उते का करारदाद जमा थिए थी पई, भले उनजी असरु न बि थिए त इख़लाक़ी हवाले सां बि इहो थींदो। ऐं ॿियो सभ खां वॾी ॻाल्हि आहे त तारीख़ी हवाले सां, तारीख़ में हिकिड़ी का आहे उहा सुनहरी लफ़्ज़नि में लिखी वेंदी त जॾहिं सिंध जे ॿेटनि ते वफ़ाक़ वालार पियो करे, उते शहर पियो वञे, त पोइ उते सिंध हुकूमत जो किरदारु यकीननि उते सवाल थींदा। अगरि सिंध हुकूमत मुसलसल जेका आहे सिंध हुकूमत ऐं सिंध असेंबली अगरि उनजो इजलास नथो घुरायो वञे त पोइ यकीननि उते सवाल त उथंदा त महीनो थी वियो आहे, आख़िर छो नथो घुरायो वञे, इहो डिस्कस छो नथो थिए, सिंध जा ॿेटनि ऐं सिंध असेंबली में अगरि इहा शइ नथी अचे त पोइ सवाल उथंदा। बिल्कुलु, मां तव्हां सां एग्री थो कयां ऐं पंहिंजो जेको आहे पीपल्स पार्टी जी इहा ई सोच आहे, जे हे सेनेट में इन खे अपोज़ करे ख़तमु करणु चाहिनि था त भले कनि, बिल्कुलु कनि, पर असां जल्द मां जल्द सिंध में इजलास घुराईंदासीं ऐं जे बैरिस्टर घुमरे साहब जी ॻाल्हि सही आहे त असांजो तमामु मसइलो आसान थी वेंदो, असां हिते हिन खे ख़तमु करे छॾींदासीं। जे न थींदो त घटि में घटि जी कंडोलेंस अची वेंदी, जे नमूने फुल फ्लेज नमूने असां हिनखे अपोज़ करे ख़तमु कयो, रद्द कयो, सिंध कैबिनेट मां साॻे नमूने असेंबली मां कंदासीं। नवाब साहब, सॼी सिंध सरापा एहतजाज आहे, मुख़्तलिफ़ सियासी समाजी कॉम्प्रेस पार्टियूं हुन ते एहतजाज बि कोन्हे। अॼु मोहाणनि वॾी रैली कढी आहे, बोट रैली कढी वई आहे, उनखे ॿेटनि ते वञण खां रोकियो वियो आहे। अव्हां जो इन हवाले सां अव्हां जी पार्टी जो कहिड़ो स्टैंड आहे त इहे के एहतजाज थियनि था पिया, अव्हां उनखे सपोर्ट कयो था पिया? बिल्कुलु, एहतजाज खे सपोर्ट करणु खपे। असां एक्चुअली का ॻाल्हि त छॾी न आहे एहतजाज जी, छो त असां उहे पावर जी उनखां खटे छॾिया, पर इहो एहतजाज थियणु खपे, हिननि ताईं इहो मैसेज मिलणु खपे, जेतिरो ख़राबु थियनि था हिनखे अञा वधीक किनो थियणु खपे। असांखे पाण बि एहतजाज करणु खपे ऐं सभिनी जमातनि खे बि इजाज़त हुजे जे नमूने चाहिनि एहतजाज कनि, हर नमूने कनि, रोडनि ते कनि, समुंड में कनि, हर जगह कनि खपे। ठीकु आहे, ठीकु आहे। शाह साहब, अव्हां वफ़े खां अॻु में मूं अव्हां खां सवाल कयो त अव्हां हिते त तहरीक हलायो था पिया कि बलूचिस्तान जा मोहाणा आहिनि, छाकाणि त इहा साॻी स्कीम जेका आइसलैंड अथॉरिटी आहे उहा हुते बि नाफ़िज़ थी थिए, त अव्हांजी का जुड़त को अव्हांजो उन्हनि सां को राब्तो, का गॾियल तहरीक हलण जो को प्लान? पाकिस्तान फिशर फोक फोरम हिकु मुल्कगीर तंज़ीम आहे न, त बलूचिस्तान में बि फिशर फोक फोरम मौजूदु आहे। त असांजो जेको इहो मक़सदु आहे, प्लान आहे त या हिकमत अमली जेकी असांजी आहे त असां सिंध ऐं बलूचिस्तान जा माहिर गॾिजी ऐं ॿेटनि जे तामीर, ॿेटनि ते शहर अॾण जे ख़िलाफ़ु जेको आहे उहो असां जिदोजहद कंदासीं। इन सिलसिले में असां पहिरीं ॾींहं खां वठी बलूचिस्तान जे कॉम्पर्स अॻुवान सां राब्ते में आहियूं। ख़ुदि जेको आहे सो डॉक्टर मालिक परवी सां बि असांजो राब्तो रहियो आहे। असां उनखे इनवाइट कयोसीं, पर उन ॾींहुं उहो मसरूफ़ हो, कंहिं मीटिंग में त न अची सघियो। त इहो बिल्कुलु असांजो प्लान आहे त असां सिर्फ़ु
सिर्फ़ु सिंध ताईं हिनखे महदूद न रखंदासीं पर असां जेको आहे बलोचिस्तान खे बि शामिल कंदासीं। अच्छा नवाब तैमूर टालपुर साहब, अवां सिंध हुकूमत त हिन ऑर्डिनेंस खे इलीगल थी करार ॾे, काबीना हुनखे रद्द कयो आहे, अवां चओ पिया त असां असेंबली जे फ्लोर ते बि हिनखे रद्द कंदासूं। बलूचिस्तान जी हुकूमत सां अवां जो को राब्तो आहे, छाकाणि त इहा हिकु अथॉरिटी आहे, उहा त बलूचिस्तान ते बि लागू थींदी, बलूचिस्तान जा बि बेटा आहिनि, सिंध जा बि बेटा आहिनि, त अवां कोई हुकूमती सतह ते बलूचिस्तान हुकूमत सां राब्तो कयो आहे या अवां हुन सां राब्तो करण जी ख़्वाहिश रखो था पिया? हाँ, मां जे ज़ाती तौर ते ॻाल्हि कंदा त बिल्कुलु ख़्वाहिश रखंदुमि। बलोची माण्हू सिंधी माण्हू वांगुरु बाहैरत माण्हू आहे, हिमत वारो माण्हू आहे, ऐं असांखे गॾिजी गवर्नमेंट लेवल ते बि ऐं जे गवर्नमेंट लेवल ते न बि पीटीआई जी हुकूमत आहे उहो शायदि जिते कॾहिं गवर्नमेंट ॻाल्हाइण न चाहींदी हुननि जी पंहिंजी पॉलिसी जे तहत हलनि पिया, पर घटि में घटि जे गवर्नमेंट जे बेसिस में त बलोच जेके पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि मां सम्झां थो हुननि खे असांखे गॾिजी हिन जे ख़िलाफ़ आवाज़ खणणु खपे। ऐं हीअं मां सम्झां थो जे नमूने पीडीएम हिकु जाइ ते पूरी गॾु थी वई आहे, ऑल द पॉलिटिकल पार्टीज़ आर टुगेदर ऑन दैट वन थिंग, सिर्फ़ु अपोजिशन गॾु आहे, अहिड़े नमूने मां सम्झां थो जे असां को पॉलिटिकल केस खणंदासीं बलूचिस्तान जूं ऐं सिंध जूं सभु पार्टीज़ मतिलबु हिकिड़े पेज ते अची वेंदियूं ऐं हे जेको आहे सो तमामु सुठो हिकु वधीक प्रेशर बिल्डअप थींदो। ठीकु आहे शाह साहब, हाणे वक़्तु तमामु घटि आहे, इहो ॿुधायो त अॻे जो लाइअमल छा आहे? असांजो लाइअमल जेको आहे उहो असांजी तहरीक जेकी आहे उहो उन वक़्तु ताईं असीं जारी रखंदासीं जेसि ताईं वफ़ाक़ जेको आहे उहो बेटनि ते शेर अॾण जो फ़ैसिलो वापसि नथी वठे ऐं ऑर्डिनेंस खे वापसि नथी वठे, उन वक़्तु असीं पंहिंजी जदोजहद खे जारी रखंदासीं। 19 तारीख़ खां असां वरी ॿीहर जेको आहे सो सिंध जे समूरनि ज़िलनि में एहतजाज कंदासीं। उनखां पोइ इहो मरहलो जॾहिं मुकमल थी वेंदो उनखां पोइ असां इब्राहिम हैदरी खां जेका जिते जेटी तां पाण हलियासीं हिन बेटनि ते, उतां खां असां जेको आहे सो पैदल मार्च शुरू कंदासीं, जेको गवर्नर हाउस ताईं जेको आहे सो उते पहुचंदो, उते धरमो जेको आहे। वॾी महिरबानी शाह साहब असांखे वक़्तु ॾियण जी, नवाब तैमूर टालपुर साहब असांखे वक़्तु ॾियण जी। नाज़रीन, अवां नवाब तैमूर टालपुर सैयद मोहम्मद अली शाह साहब जी ॻाल्हियूं ॿुधियूं। मोहम्मद अली शाह साहब जो चवणु आहे त जेसि ताईं सदारती ऑर्डिनेंस रद्द नथो थिए, वापसि नथो वरितो वञे, सिंध जा मुहाणा सरापा एहतजाज हूंदा ऐं उन्हनि चयो त असांजो इहो बि प्लान आहे त असां इब्राहिम हैदरी खां गवर्नर हाउस ताईं मार्च बि करे सघूं था। हिन सां गॾोगॾु अॼु प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। असद मुमताज़ रिटकी ॾींदा इजाज़त। अला भाई।